हाणे असांजे मदरसे जे शागिर्दनि जी दस्तार थींदी, वधीक आउं टाइम न वठंदुसि। तव्हां साईं मौलाना मोहम्मद ईसा साहब, साईं डॉक्टर ज़ुल्फ़कार साहब, इन्हनि बुज़ुर्गनि खे, साईं मौलाना अब्दुर्रहमान साहब, मौलाना अब्दुल मालिक साहब, हाफ़िज़ नेमतुल्लाह साहब, ॿिया उलमा किराम, मुफ़ाज़ किराम, सभिनी खे गुज़ारिश कयूं था त अॻियां अचनि त हाफ़िज़ सगोरनि जी दस्तार थिए, जिन हिते पंहिंजो क़ुरान मुकमिल कयो आहे पढ़ी करे। हिफ़्ज़ में बि शागिर्द काफ़ी पढ़ी रहिया आहिनि हिते। ही नाज़रा मुकमिल करण वारा शागिर्द आहिनि, उन्हनि जी 8 शागिर्द आहिनि। उन्हनि जी इंशाअल्लाह दस्तार थींदी। अब्बास शेख, आदिल शेख, शहज़ाद इनायत, ख़ासकेली, महताब रफ़ीक ख़ासकेली, सदाम ख़ादिम ख़ासकेली, अबू बकर अनवर ख़ासकेली, जुनैद वहीद ख़ासकेली, ज़ुबैर सोराब ख़ासकेली। नंढड़ा तव्हां हिकु हिकिड़ो ईंदा वञो। अब्बास Samudivi. तव्हां सभिनी जे दुआनि में साईं मौलाना मोहम्मद ईसा साहब जिन अब्बास शेख के कुरान मुकम्मल करण ते दस्तार पाराई। अल्लाह साईं करे साईं मोहम्मद ईसा साहब जे इल्म ऐं बरकत मां को उनखे हिस्सो नसीब थिए। अब्बास आदिल शेख, साईं डॉक्टर ज़ुल्फ़कार साहब की गुजारिश कंदासीं। शहज़ाद इनायत, साईं मौलाना मोहम्मद ईसा साहब दस्तार ऐं दुआऊं ॾेई रहिया आहिनि। शहज़ाद इनायत, महताब मोहम्मद रफ़ीक ख़ासकेली, डॉक्टर ज़ुल्फ़कार साहब, अबू बकर अनवर ख़ासकेली, वही जुनैद वहीद, ज़ुबैर, डॉक्टर ज़ुल्फ़कार साहब की गुजारिश कयूं था त हिननि शागिर्दनि खे कपिड़नि जा जोड़ा ॾींदा वञनि। अचो पुटु। अब्बास ईंदा वञो पुटु। आदिल हथ मिलाए, पाण में सेट करे वठिजो। 30 नंबर वॾनि जो हूंदो, 26 नंबर नंढनि जो। आदिल थी वियो। शहज़ाद, महताब, सदाम, अबू बकर, जुनैद, ज़ुबैर। ठीक है, जज़ाकल्लाह।